ओम शांति। अॼु महावाक्य आहिनि सत्यता जो फाउंडेशन आहे पवित्रता ऐं निशानी आहे चलन ऐं चेहरे में दिव्यता। 29/10/2023 रिवाइज को 27/96 जा महावाक्य आहिनि। अॼु सत बाप, सत शिक्षक, सत गुरु पंहिंजे चारो ओर जे सत्यता जे शक्ति स्वरूप ॿारनि खे ॾिसनि था। सत्यता जो फाउंडेशन आहे पवित्रता ऐं सत्यता जो प्रैक्टिकल प्रमाण आहे चेहरे ते ऐं चलन में दिव्यता नजर ईंदी, मतलब अलग ही पवित्रता नजर ईंदी आहे। दुनिया में अनेक आत्माएं पंहिंजे खे सत्यवादी चवंदियूं आहिनि व सम्झंदा आहिनि, लेकिन संपूर्ण सत्यता पवित्रता जे आधार ते ई हूंदी आहे। संपूर्ण सत्यता कंहिंजे आधार ते हूंदी आहे? पवित्रता जे आधार ते ई हूंदी आहे। पवित्रता न त सदा सत्यता रही न सघंदी। त तव्हां सभिनि जो फाउंडेशन छा आहे? पवित्रता। पवित्रता न हूंदी त सदा सत्यता न रही सघंदी। त सभिनि जो फाउंडेशन छा आहे? पवित्रता। त पवित्रता जे आधार ते सत्यता जो स्वरूप ऐं सहज सदा हूंदो आहे। स्वतः सहज सदा हूंदो आहे। पवित्रता जे आधार ते सत्यता जो स्वरूप, जेतिरो पवित्र रहींदासीं न ओतिरो सत्यता जो स्वरूप स्वतः सहज सदा थींदो आहे। बाबा चवनि था सत्यता सिर्फ़ सच ॻाल्हाइण, सच करण हिन खे न चइबो आहे। सत्यता अर्थात लेकिन सभिनि खां पहिरियों सत्य जंहिंसां असांखे पवित्रता जी व सत्यता जी शक्ति आई त पहिरीं ॻाल्हि आहे पंहिंजे सत स्वरूप खे ॼाण। कीअं? मां आत्मा आहियां। असां सिर्फ़ माण्हू चवंदा आहिनि न सच ॻाल्हाए, सच कर, सही कर, लेकिन अॼु असां जॾहिं मां चऊं था त मां शरीर खे अगरि सम्झंदा आहियूं अज्ञान काल में त इहो ई सभिनि खां पहिरियों ई कूड़ आहे कि मां शरीर हीअं करां थो। असां पहिरीं ॻाल्हि कहिड़ी आहे? मां आत्मा आहियां। इहा सत्य स्वरूप खे ॼाणनि। ये सत्य स्वरूप पहिरियों न ॼाणदा हुया, लेकिन हाणे पहिरियों सत्य पंहिंजे स्वरूप खे ॼाणियो आहे। मां फलानी आहियां या फलानो आहियां। बॉडी कॉन्शियस जे हिसाब सां उहो सत्य स्वरूप हुयो। सत्य स्वरूप आहे पहिरियों स्वस्वरूप भाव जे सत्य परिचय खे ॼाणनि। बाबा चवनि था कि सत्य स्वरूप आहे पहिरियों स्व जे स्वरूप भाव जे सत्य परिचय खे ॼाणनि। सुठी तरह सां पंहिंजो सत्य स्वरूप व भाव जो सत्य परिचय ॼाणे वरितो आहे न। तीसरी ॻाल्हि कहिड़ी आहे? पहिरीं आहे सत्यता धारण करणु, मतलब पंहिंजे पाण खे ऐं भाव खे ॼाणनि। टी ॻाल्हि आहे हिन सृष्टि चक्कर खे बि सत्य स्वरूप सां ॼाणनि। इहे चक्कर छा आहे? हिन सां छा हिन में मुंहिंजो छा पार्ट आहे? त पंहिंजो पार्ट सुठी तरह सां स्पष्ट रूप सां ॼाणे वरितो आहे न। पंहिंजो पार्ट सुठो आहे न। सभिनि खां सुठो पार्ट संगम जो चईंदासीं न। ॾिसो असांजो जेको संगम युग जो पार्ट आहे, ये दुनिया में ॿिए कंहिंजो थी सघंदो आहे? असां इहा ई ॻाल्हि अगरि सोचूं कि हिन संगम युग खे मां ॼाणदी आहियां, संगम युग में छा थींदो आहे उहो ॼाणदी आहियां। हिन समय छा प्रैक्टिकल थिए थो उहो ई भक्ति मार्ग में हले थो, हुनजो यादगार उहो असां ॼाणदा आहियूं। कि वो सच सां ॼाणदा आहियूं कि ग्रहण छो लॻंदा आहिनि, दीपावली छो मल्हाईंदा आहिनि, होली छो मल्हाईंदा आहिनि, नवरात्रा छो मल्हाईंदा आहिनि, रक्षाबंधन छो मल्हाईंदा आहिनि, तीजड़ी, सभु व्रत जप ये सब जो भी माण्हू करनि था, हिन जो यथार्थ अर्थ छा आहे?
तीर्थ जो यथार्थ अर्थ छाए असली ब्रह्मण केर हूंदा आहिनि, केॾो ज्ञान असां में आहे। ऐं सभिनि खां मुख्य ॻाल्हि हिन संगम युग ते भॻवान हिन सृष्टि ते ईंदो आहे। कीअं ईंदो आहे उहो बि असां ॼाणदा आहियूं। असांजी बुद्धि केॾी सुठी आहे त असां केॾे वॾे सच खे ॼाणदा आहियूं। ही संगम युग जो पाठ केॾो सुठो चईंदासीं न, लेकिन असांखे देव आत्मा जो पाठ, असांजो देव आत्मा जो पाठ भी विश्व में सॼी तकर जी आत्माउनि खां श्रेष्ठ आहे न। हाणे संगम युग जो पाठ भी केॾो श्रेष्ठ आहे। ॾिसो तव्हांजे घर वारनि, जेकर तव्हांजा घर वारा ज्ञान में नथा हलनि, नथा सम्झनि, त तव्हांखे छा पतो आहे ऐं उन्हनि खे छा न पतो आहे। अहिड़ी ॻाल्हि पतो आहे जो तव्हां हुनखे सम्झाईंदे हुए बि, चईंदे हुए बि उन्हनि जी बुद्धि एॾी न आहे कि वो सम्झनि ई नथा, ॼाणनि ई नथा। मतिलबु बुद्धि रूपी अख केॾी बंदि आहे अञा ताईं। ऐं असां ॾिसो केॾी सोचड़े में आया आहियूं। ऐं ॿियो असां सत्य की नई पंहिंजे अॻियां जे जीवन जे लाइ तयारी था करो। कोई कंदो आहे हिन जन्म में? माण्हू त पंहिंजे हिन जन्म जी तयारी कनि। असां पंहिंजे अॻियां जे जन्म जी तयारी था करूं त असांजो भविष्य पाठ बि केॾो श्रेष्ठ आहे। चाहे धर्म आत्मायूं, महान आत्मायूं बि पाठ ॿुधाईंदियूं आहिनि, लेकिन उहा आत्मायूं शरीर ॿई ॿिन्हिनि खां पवित्र न आहिनि न। ऐं उहे त पूरो पवित्र बि न हूंदा आहिनि। असांखे बाबा एतिरी पवित्रता जी धारणा कराए था कि अपवित्रता जी अविद्या थी वञे, एॾी ऊची पवित्रता। ऐं त दुनिया वारनि जा आत्मा ऐं शरीर ॿई पवित्र न ठहींदा आहिनि। जेका बि महान आत्मा हूंदियूं आहिनि, धर्म आत्मा हूंदियूं आहिनि, ऐं असां देव आत्मा आहिनि जो शरीर ऐं आत्मा ॿिन्हिनि खां पवित्र आहियूं। जो सॼे कल्प में ॿियो कोई आत्मा अहिड़ी हूंदी न। त पवित्रता जो फाउंडेशन सिवाय असांजे ॿियो कोई बि आत्मा जो श्रेष्ठ न आहे। असांजो देव आत्मा जो पाठ यादि आहे न, पांडवनि खे यादि आहे देव आत्मा जी पवित्रता नेचुरल रूप में रही न। महान आत्माउनि खे पवित्र ठाहींदियूं आहिनि, लेकिन ॾाढो पुरुषार्थ सां नेचुरल न ठाहींदियूं आहिनि। न नेचुरल न नेचर रूप में। ऐं असांजो अधु कल्प पवित्रता जी जीवन नेचुरल भी हूंदी ऐं नेचर भी हूंदी। कोई पुरुषार्थ हुते न थींदो। हितां जो पुरुषार्थ हुते नेचुरल थी वेंदो, छोकि हुते अपवित्रता जो नाम निशान न आहे। मालूम ई न आहे अपवित्रता भी थींदी आहे। इन करे असांजी पवित्रता जो प्रैक्टिकल स्वरूप देवता अर्थात दिव्यता आहे। हिन समय दुनिया वारा केतिरो बि पंहिंजे खे सत्यवान सम्झनि, लेकिन स्वस्वरूप जी सत्यता ई न ॼाणदा आहिनि। बाप जे सत्य परिचय खे ई न ॼाणदा आहिनि। खुद जे स्वरूप जी सत्यता, बाप जे सत्य परिचय खे न ॼाणदा आहिनि त संपूर्ण सत्य स्वरूप न चईंदासीं न। तामें भी सत्यता जी शक्ति सदा तॾहिं रहंदी जॾहिं पंहिंजे खे ऐं बाप जे सत्य स्वरूप जी स्मृति रहंदी, त स्वतः ही हर संकल्प भी असांजो सत्य थींदो। हाणे कॾहिं भुलिजी भी वेंदा आहियो, बॉडी कॉन्शियस में अची वेंदा आहियो, त संकल्प सदा सत्यता जे शक्तिशाली हूंदा, पवित्रता जे शक्तिशाली हूंदा, वो सदा न हूंदा। भई सत्य में असांजो वो स्वरूप ही हूंदो। हाणे कॾहिं असां बॉडी कॉन्शियस में अची वेंदा आहियूं त असांजो संकल्प सदा सत्यता जी शक्तिशाली ऐं पवित्रता जी शक्तिशाली न रहंदो, सदा रहंदो आहे कि व्यर्थ भी थी वेंदो आहे। बाबा चईंदा त चेक करो, सदा रहंदो आहे कि कॾहिं असांजो संकल्प व्यर्थ भी थी वेंदो आहे। त व्यर्थ खे सत्य चईंदासीं? कूड़ त ॻाल्हायो ई न, त छो न कूड़ त ॻाल्हायो ई न, त छो न सत्य आहे।
अगर कोई ये समझी करे वे कि मां कभी भी कूड़ न ॻाल्हाईंदी आहियां, सदा सच ॻाल्हाईंदी आहियां, लेकिन सत्यराज जी परख आहे कि संकल्प बोल कर्म संबंध संपर्क में सभिनि में दिव्यता जो अनुभव थे। एक साधारण सच ॻाल्हि आहे, लेकिन खुद की आत्मा समझी करे परमात्मा जो यथार्थ परिचय बुद्धि में हुजी करे सृष्टि चक्र खे ॼाणे करे जो सत्य ॻाल्हाईंदा आहियूं न, उनमें दिव्यता हूंदी आहे। बोल सच रहा है लेकिन दिव्यता न आहे। ॾिसो था कई बार चईंदा आहिनि मां सच थी ॻाल्हायां, मां सच थी ॻाल्हायां, मां सदा सच्ची आहियां, लेकिन बोल में कर्म में अगर दिव्यता न आहे त ॿियनि खे सम्झो सच सच न लॻंदो आहे। ये सम्झंदा आहिनि कि पंहिंजी खे सिद्ध था करनि, लेकिन समझ में न ईंदो आहे कि सत्य आहे। सत्य खे सिद्ध करण जे लाइ सिद्ध करण जी आवश्यकता न हूंदी आहे। अगर पंहिंजे सत्य खे जिद सां सिद्ध कंदा त उहा दिव्यता ॾेखारे में न ॾींदी। ये साधारणता आहे बाबा जनता। अगर असांजी सच में दिव्यता न अनुभव थींदी त साधारणता आहे। जो बाबा चईंदा आहिनि ये साधारणता आहे जो दुनिया में भी रहंदी आहे। त बाप दादा सत्य जी निशानी हिकु स्लोगन में चईंदा आहिनि, साकार द्वारा भी ॿुधियो जो सचो हूंदो उहो कीअं ॾेखारे में ॾींदो, सचो त नच, सच त नच, सदा ख़ुशी में नचंदो रहंदो। जॾहिं जिद करे सिद्ध कंदा आहियो त तव्हां पंहिंजो या ॿियनि जो चहिरो नोट कंदा त उहो ख़ुशी जो न हूंदो। बाबा चईंदा आहिनि जॾहिं असां जिद करे सिद्ध कंदा आहियूं न त पंहिंजो उहा ॿियनि जो चहिरो नोट कंदा त उहो ख़ुशी वारो न हूंदो आहे चहिरो। थोड़ो सोचण जो या थोड़ो उदासी जो थी वेंदो, थोड़ो सोचण जो या थोड़ो उदासी जो चहिरो हूंदो, नचण जो न हूंदो। अगर सच न ॻाल्हाए मतलब सच्चा न हूंदासीं न अंदरां त थोड़ो थोड़ो उदासी जो चहिरो हूंदो। सच त मिठो नच, सचो ख़ुशी में नचंदो रहंदो आहे न, सचो ख़ुशी में नचंदो रहंदो आहे त ख़ुशी में जीवन जा ॾींहं या राति ॾाढी सुठी लॻंदी आहे। और थोड़ो भी सत्य में असत्य मिक्स हूंदो आहे न त हुन समय जी जीवन एतिरी सुठी न लॻंदी आहे। तो दुनिया में भले माण्हू सच ॻाल्हाइनि था, लेकिन वो खुद के शरीर समझी करे हलन था, स्वयं के न ॼाणनि था, बाप के नथा ॼाणनि, या वैसे कोई दुनिया में कूड़ भी ॻाल्हाए थो, लेकिन असां मुख्य सच के न ॼाणे करे हिन सोचूं था कि असां त सच्चा ई आहियूं, तॾहिं त असांजे जीवन में कॾहिं कॾहिं वो ख़ुशी अनुभव न थींदी आहे जेकी थियणी खपे। हिकु भारीपन रहंदो आहे जीवन में। भले असां सब कुछ सच दुनिया जे हिसाब से सब कुछ सही आहे त बि वो जो ख़ुशी हूंदी आहे न दुनिया वारनि जे जीवन में वो न आहे। छो जे असां मुख्य ये जेका सच आहिनि आत्मा परमात्मा सृष्टि चक्र जे बारे में न ॼाणदा आहियूं। हिन खे न ॼाणण सां तॾहिं त असां नंढी नंढी ॻाल्हियुनि में दुखी परेशान थी वेंदा आहियूं न। त बाबा चईंदा आहिनि थोड़ो भी सत्य में असत्य मिक्स आहे त हुन समय जी जीवन एतिरी सुठी न लॻंदी आहे। त सत्यता जो अर्थ आहे सत्य स्वरूप में स्थित थी करे हर संकल्प बोल कर्म कर, त खुद की आत्मा समझी करे परमात्मा जी खे याद करे सृष्टि चक्कर में मुंहिंजो छा पार्ट आहे, ये सब ध्यान में रखी करे असांखे जीवन जींदासीं त सदा सच्चा नचंदा रहंदासीं। अॼुकल्ह दुनिया वारा त स्पष्ट चईंदा आहिनि कि अॼुकल्ह सच्चा माण्हुनि खे हलण ई मुश्किल आहे। वैसे दुनिया जे हिसाब सां भी कूड़ ॻाल्हाइणो ही पवंदो आहे, लेकिन कई समय ते कई परिस्थितियुनि में ब्रह्मण आत्मायूं भी मुख सां न ॻाल्हाईंदियूं आहिनि, लेकिन अंदर सम्झंदियूं आहिनि कि काथे काथे चित्राई सां त हलिणो ई पवंदो।
उन्हनि खे कूड़ न चईंदासीं, लेकिन चतराई चईंदासीं। त चतराई छा आहे? इहे त करणो ई पवंदो, उहो त स्पष्ट ॻाल्हाईंदा आहिनि ऐं ब्राह्मणनि जी रॉयल भाषा में ॻाल्हाईंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि मुंहिंजो भाव अहिड़ो न हुयो, भावना अहिड़ी न हुई, लेकिन करणो ई पवंदो आहे, हलणो ई पवंदो आहे। लेकिन ब्रह्मा बाप खे ॾिठो साकार में है ना, निराकार जे लाइ त तव्हां बि सोचता आहियो कि शिव बाप त निराकार आहे, मथे में वेठा आहिनि, हेठि अचनि त पतो लॻे। लेकिन ब्रह्मा बाबा त साकार स्वरूप में असां सभिनि सां गॾु ई हुया न। ब्रह्मा बाबा त सभिनि सां गॾु ई हुया। त ब्रह्मा बाबा भी असांजी जीअं स्टूडेंट बि रहिया और सत्यता और पवित्रता जे लाइ केतिरी अपोजिशन थी, त चालाकी सां हलिया। माण्हुनि केतिरी राय ॾिनी कि तव्हां सिधो ईअं न चओ, पवित्र रहणो ई आहे, ईअं चओ, थोरो थोरो रहो। लेकिन ब्रह्मा बाबा घबराया। सत्यता जी शक्ति धारण करण में सहन शक्ति जी भी आवश्यकता है न। बाबा चवनि ॾिसो असांखे डायरेक्ट ईअं चऊं कि पवित्रता ही मुख्य है, या कोई भी ॻाल्हि जो बाबा असांखे सम्झाईंदा आहिनि त हुनखे डायरेक्ट समय अनुसार ईअं मतलब पवित्रता जे लाइ त ब्रह्मा बाबा डायरेक्ट ई चईंदा हुया न। सत्यता जी शक्ति धारण करण में सहन शक्ति जी भी आवश्यकता है। सहन करणो पवंदो, झुकणो पवंदो, हार माननी पवंदी। लेकिन वो हार ना आहे, हुन समय जे लाइ हार लॻंदी आहे, लेकिन सदा जे लाइ विजय आहे। सत्यता जी शक्ति धारण करण में सहन शक्ति जी भी आवश्यकता हूंदी आहे। छो जी काथे काथे सच ॻाल्हाईंदा आहियूं त हुते ॾाढी अपोजिशन थींदी आहे, त हुते झुकणो भी पवंदो आहे। काथे सच ॻाल्हायो पोइ सहन भी करणो पवंदो आहे, झुकणो भी पवंदो आहे, हार भी मानणी पवंदी आहे। लेकिन जो आहे सो आहे, असांजी जेकी चीज आहे जो आहे सो आहे। वठणी अथव त वठो, न वठणी अथव त न वठो। लेकिन असां कूड़ ते चालाकी सां छो हलूं? सत्यता जी शक्ति सां अॼु डायमंड जुबली मनायो था। अगर पवित्रता और सत्यता न हूंदी त अॼु असांजे चहिरे सां चलण सां अचण वारनि खे जो दिव्यता अनुभव थींदी आहे न, उहा न थींदी आहे। भई अॼु असांजे चहिरे चाल चलन में जो कॉन्फिडेंस आयो आहे, जो अंदर समझ आई आहे, दिव्यता अर्थात हाणे असां समझ सां कम कंदा आहियूं न कि मां आत्मा ये सब कम थी करा, मां आत्मा हिन मुख सां ॻाल्हायां थी, मां आत्मा कहिड़ा परमात्मा जो ॿार आहियां, मां परमधाम निवासी हिन सृष्टि खां कॾहिं खां आई आहियां, हिन सृष्टि ते मां एतिरा जन्म वरिता आहिनि। त ये समझ आहे न असांखे, त असां हिन समझ सां बाबा चईंदा न हर कर्म करो खुद की आत्मा समझी मूंखे यादि करो। त जॾहिं असां हिन समझ सां कमु कंदा आहियूं न त असांजी आत्मा में इहो बि यथार्थ समझ ईंदी वेंदी आहे। ऐं असां जॾहिं हुन समझ सां कमु कंदा आहियूं त असांजे हर कर्म में हर कर्म ज्ञानित पवित्र थींदो वेंदो आहे, समझ वारो थी वेंदो आहे, पवित्रता ईंदी वेंदी आहे, अर्थात दिव्यता ईंदी वेंदी आहे। अर्थात जॾहिं असां हर कर्म ज्ञानित ऐं समझ सां शुद्धता सां कंदा आहियूं न त हुनमें हिकु अलौकिकता नज़र ईंदी आहे। मतलब हिन लोक वारा माण्हू जीअं कंदा आहिनि न उहा माण्हुनि खे न लॻंदो। भले असां झाड़ू बि कढूं न बाबा जी यादि में ऐं ज्ञान जे मनन चिंतन में, त असांजो झाड़ू कढण जो तरीक़ो बि माण्हुनि खे कुझु हुनमें अलॻि लॻंदो। जीअं काथां ॿियो काथां सिखी आई आहियां, हिन दुनिया में ईअं कोई झाड़ू न कढंदो, कलयुगी दुनिया जे हिसाब चाहे प्यादा भी आहिनि, नंबरवार त आहिनि, महारथी भी आहे, नाम जे महारथी न, लेकिन
सच्चा महारथी अर्थात सत्यता जी शक्ति सां हलण वारा महारथी आहिनि, जो परिस्थिति खे ॾिसी करे सत्यता सां जरा बि किनारो न कंदा आहिनि। चईंदा आहिनि ऐं कुझु न कयो, हिकु ॿ शब्द ईअं ॻाल्हाए छॾियो, दिलि सां न ॻाल्हाए, ईअं ई ॿाहिरां खां ॻाल्हाए, त इहे बि संपूर्ण सत्यता न आहे। सत्यता जे पुठियां अगरि सहन बि करणो पए त उहो सहन न, भले ॿाहिरां खां लॻंदो आहे की असां सहन कयो, लेकिन असांजे खाते में उहो सहन शक्ति जे रूप में जमा थी वेंदो। न त छा थींदो आहे कि अगरि कोई थोरो सो बि सहन करण में कमज़ोर थी वेंदो आहे न, त उनखे असत्य जो सहारो वठणो पवंदो। त थोरो सा अगरि सहन करो त इहे चईंदी न भई ॿार चए न मूंखे त डांट पिटंदी, इन करे ईअं चई छॾंदमि शायदि। त उहो ई बाबा जो ज्ञान जीअं आहे न, जो धारणा जीअं आहे, अगरि कोई माण्हू ॿुधण थो चाहे त असांखे उहो ई ॿुधाइणो, भले वो कुझु बि चए, थोरो बहुत सहन करणो पवंदो आहे। त हुन समय ईअं लॻंदो आहे कि जीअं सहारो मिली वियो, चलो ठीकु आहे, हिन ॻाल्हि खे ईअं था चई छॾियो, पोइ ज्ञान में अॻियां हलंदो त ॿुधाए छॾींदासीं, ईअं सोचंदा आहिनि न माण्हू कंहिंखे, सोचदा आहिनि कि चलो ठीकु आहे, हिनखे ईअं था ॿुधायूं, ठीकु थी वेंदो, लेकिन हुनजे खाते में सहन शक्ति जमा न थींदी आहे। त ॿाहिरां खां ईअं सम्झंदा कि त ॾाढो सुठो हलूं था, असांखे हलण जी चित्राई अची वई आहे, लेकिन अगरि पंहिंजो खातो ॾिसंदा त जमा जो खातो ॾाढो घटि हूंदो आहे। हिन करे चतुराई सां न हलो बाबा चवनि था। हिक खे ॾिसी करे पोइ ॿिया बि कॉपी कंदा आहिनि, हीअं हलंदी आहे त हिनजो नाम ॾाढो सुठो थी वियो, हीअ ॾाढो अॻियां वधी वई आहे, ऐं असां सच्चा हलंदासीं त असां त पुठियां ई रहिजी वेंदासीं। लेकिन इहे पुठियां रहनि न, उहा अॻियां वधण, बाप जे अॻियां वधंदा आहियो, ॿियनि जे अॻियां पुठियां ॾेखारने ॾियो, लेकिन कमु कंहिंसां आहे? अगरि असां सच जी राह ते हलंदासीं, बाबा जी श्रेष्ठ मत ते हलंदासीं, त सभु बाप जे अॻियां त अॻियां आहियूं न, ॿियनि जे अॻियां भले ई न आहे, त कम त बाप ई ईंदा न, मतिलबु अंत में मार्क्स त बाप ई ॾियण वारा आहिनि। हाँ, ॿियनि सां बि असांखे ठाहे करे हलणो आहे, लेकिन हिन जो मतिलबु थोड़ी कि असां पंहिंजी सच जी राह खे छॾे छॾूं। बाबा चवनि था कम कंहिंसां, बाप सां या आत्माउनि सां। त बाप जे दिल जे में अॻियां वधण अर्थात सॼे कल्प जे प्रारब्ध में अॻियां वधण, ऐं अगरि हिते अॻियां वधण में आत्माउनि खे कॉपी कंदव त हुन समय जे लाइ असांजो नाम थींदो, शान मिलंदो, भाषण करण वारी लिस्ट में अची वेंदासीं, सेंटर संभालण जी लिस्ट में अची वेंदासीं, लेकिन सॼे कल्प जी प्रारब्ध त न थींदी न, जेके बाप दादा चईंदा आहिनि महिनत कई, बीज विधो, वृक्ष वॾो थियो, फल बि निकितो, लेकिन कच्चो खाई छॾियो, हमेशा जे लाइ प्रारब्ध जो फल खत्म थी वेंदो। त अल्पकाल जे शान मान नाम जे लाइ कॉपी न करो, कोई बि अहिड़ो कम न करो जे कम सां असांजे हाणे असांखे नाम मान शान मिले, लेकिन हुन कम में कूड़ छुपल आहे। वो कम तव्हां कंहिं न कंहिं बनावट रीति सां कयो, हिते नाम न, लेकिन बाप जे दिल में नंबर अॻियां नाम आहे, इन करे डायमंड ठहिणो आहे। ईअं कोशिश करणी आहे कि असांखे बाबा जे दिल में नंबर अॻियां वठणो। त इहे चेकिंग करो, जरा बि रॉयल रूप जो दाग डायमंड में छिपल त न आहे, त सत्यता जी शक्ति सां दिव्यता खे धारण करो, सत्यता जी शक्ति सां दिव्यता खे धारण करो, कुछ भी सहन करणो पए, घबरायो न, सत्य समय प्रमाण सिद्ध स्वयं सिद्ध थींदो आहे। चईंदा बि आहिनि सत्य जी नाव डोलदी आहे लेकिन डूबती न आहे। त किनारो त वठी वेठा आहे, त किनारो त वठी वठंदव न, निर्भय ठहो। अगरि काथे बि सामनो करणो पवंदो आहे त ब्रह्मा बाप जे जीवन खे अॻियां रखो,
अगर काथे भी सामनो करणो पईंदो आहे त ब्रह्मा बाप जे जीवन खे अॻियां रखो। ब्रह्मा बाप जे अॻियां दुनिया जी परिस्थिति रही, लेकिन संगठन में हूंदी जिम्मेवारी हूंदी सत्यता जी शक्ति सां विजय प्राप्त कयूं न। ॿारनि जी खिटखिट ब्रह्मा बाबा न ॾिठी छा? सब ॾिठई बाबा। ब्रह्मा बाबा जी अॻियां भी वैरायटी संस्कार वारी आत्माएं रही, लेकिन एतरी सब परिस्थिति हूंदी हुई भी सत्यता जी स्वस्थिति में न संपूर्ण सत्यता जी स्वस्थिति संपूर्ण ठाहे ॾिनई न। तो तव्हांजे जीवन में कहिड़ी भी ॻाल्हि अचे, कॾहिं भी असांखे कोई भी ॻाल्हि ठाहे करे बनावटी कूड़ जो सहारो वठी करे जीवन में न हलणो आहे। जो बाबा जो श्रीमत ॾिनी अथई उन अनुसार ई असांखे हलणो आहे। त तव्हां सभिनि खे छा करणो आहे? चित्राई त न आहे न। ॾाढो सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, मां कुझु न कयो, थोरो चित्राई सां ई त ॻाल्हाइणो पवंदो ई आहे, लेकिन केसि ताईं? तो सहन शक्ति धारण करे असत्य जो सामनो करो, प्रभाव में न अचो। कई सम्झंदा आहिनि कि सब महारथियुनि में भी ईअं ॾिठो आहे त फॉलो त महारथियुनि खे करणो आहे न। हाणे ब्रह्मा बाप त साम्हूं आहे न। कई माण्हू चईंदा आहिनि अरे संजी त दीदी भी ईअं कंदी। महारथी आहिनि, उन्हनि त सोचदा आहिनि भई इहे त वॾा आहिनि त हिननि इहे जीअं करनि था उहो हलंदा हलो। पोइ शिव बाप छा थो चए मुरली में? ब्रह्मा बाबा जो चरित्र छा आहिनि? सब ब्रह्मा बाबा कीअं छा कई सब भुलिजी वेंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि कि सोचदा आहिनि भई इहे त वॾा आहिनि त असांखे करणो ई पवंदो, लेकिन अगरि महारथी भी मिक्स कंदो आहे त त्राई सां हलंदो आहे। चलो ठीक आहे, अमृत वेलो न कयो त छा आहे, मुरली पोइ ॿुधी वठंदासीं। सोचदा आहिनि अरे त इहा भी ईअं थी हले त असां भी ईअं ई था हलूं। त हुन समय महारथी न आहे, हुन ते गृहचारी वेठी आहे। हुन समय महारथी न आहे, हुन ते गृहचारी वेठी आहे। फॉलो फादर या सिस्टर ब्रदर। तो साकार कर्म में ब्रह्मा बाप के अज्ञा रखो, फॉलो करो। अशरीरी ठहण में निराकार बाप के फॉलो करो। चाहे सुठा ॿार भी आहिनि, लेकिन उहे भी फॉलो फादर कंदा आहिनि न। त तव्हांखे छा करणो? फॉलो ब्रह्मा बाबा। पक्को आहे या थोरो थोरो एडवांटेजेस मिलंदो आहे त वठी वठो, भविष्य में ॾिसंदासीं। कई ईअं भी सोचदा आहिनि कि सत्युग में चाहे कम पद पाईंदासीं लेकिन सुखी त हूंदासीं। पोइ हाणे जीअं आया आहियूं हलंदा रहंदा आहिनि, दुख त न हूंदो न। कंहिंखे पद जी प्राप्ति जी इच्छा न हूंदी आहे, ध्यानु न हूंदो आहे त चवंदा आहिनि भई सब सुख त हूंदो न, सब प्राप्ति त हूंदी। सत्युग में भी सभिनि खे त सब प्राप्त, लेकिन घर त सभिनि जा हूंदा, सुख त सभिनि खे हूंदो, लेकिन लक्ष्मी नारायण खे जो सुख महल हूंदा, उन्हनि खां कम पद वारनि खे जो सुख हूंदो उहो त अलॻि ई हूंदो न। चाहे प्रजा भी हूंदी त भी अप्राप्ति त कुझु न हूंदी न। त हाणे त मज़ो वठी वठो, पुठियां ॾिसंदासीं। लेकिन इहे अल्पकाल जो मज़ो सजा जे भागी ठाहे छॾींदो आहे, त उहो मंज़ूर आहे। सजा खाईंदव थोरी, उहा भी मज़ो वठी वठो न। बाबा चवंदा त टे ॻाल्हियूं यादि रखजो, पवित्रता, सत्यता ऐं दिव्यता। इहे साधारण बोल न आहे, साधारण संकल्प न। त संजा हाणे साधारण बोल न बोलंदा त छा सम्झी करे बोलंदा? मां आत्मा या बाबा मुंहिंजो बाप आहे। इन स्मृति सां हर ॻाल्हि ॻाल्हाइजो, इन स्मृति सां हर संकल्प कजो। इन स्मृति में रही करे हर कर्म कंदा तो साधारण बोल, साधारण संकल्प, साधारण कर्म न दिखाए में ॾींदो, हुनमें दिव्यता दिखाए में ॾींदो। दिव्यता जो अर्थ ई आहे ॾाढी सहज ॻाल्हि। अगरि असांखे बाबा जी श्रीमत जे बारे में पतो न आहे न पूरो, सम्झो तव्हां सम्झो भई हिन ॻाल्हि में बाबा छा श्रीमत ॾिए थी, तव्हां बाबा खे यादि करे खुदि खे आत्मा सम्झी कर्म कंदा हलो। जॾहिं भी सुबुह जो उथंदे ई बाबा खे चओ बाबा तव्हांखां मूंखां जो कराइणो आहे न उहो करायो।
जेसिताईं तव्हांखे पूरी श्रीमत अचे बुद्धि में कि बाबा छा चए थी हिन ॻाल्हि जे लाइ, बस बाबा हाणे छा करूं, बाबा छा करूं, बाबा हलो रोटी ठाहियूं था, बाबा हलो घर जो कमु करूं था, बाबा हलो मार्केट थी था हलूं, हाणे छा करूं बाबा, हाणे छा करूं, ईअं मन में चईंदा, जीअं हिक ॿिए खे चईंदा न हाणे छा कयूं, हाणे छा कयूं, ईअं चईंदा हलो। पोइ तव्हांखे ॾिसो बाबा ऑटोमेटिक, बाबा जी जो यथार्थ श्रीमत आहे न, उहो ई बाबा सभु कमु कराईंदा। जी माण्हू पुछंदा आहिनि न पाप कर्म छा थींदो आहे, त तव्हां चईंदा आहियो कोई बि विकार जे वश कर्म करण पाप आहे, इहे सम्झाईंदा आहियो न। त बाबा चवनि था कि जीअं तव्हां ॿियनि खे चईंदा आहियो न भई विकार जे वश कर्म करण मतलब पाप कर्म, इहे सम्झाईंदा आहियो त दिव्यता छा, दिव्य गुण के आधार ते मन वचन कर्म करण, दिव्य गुणन जे आधार ते जेका बाबा असांखे गुण ॿुधाए थी न, उन्हनि जे आधार ते कर्म करण। त सत्यता जो महत्व ॼाणियो, पोइ बाबा ड्रिल कराई, हिकु सेकेंड में पंहिंजे खे अशरीरी ठाहे सघंदा आहियो। जी अभ्यास कजो कि हिकु सेकेंड में पंहिंजे खे अशरीरी ठाहे सघो। छो संकल्प कयो मां अशरीरी आत्मा आहियां, त केतिरो टाइम लॻियो, सेकेंड लॻियो न, त सेकेंड में अशरीरी न्यारा ऐं बाप जा प्यारा, इहे ड्रिल सॼे ॾींहं में विच विच में कंदा रहो। कंदा त ईंदा आहियो न, करण त ईंदो अथव न, त सभिनि हिकु सेकेंड में सभु कुझु भुलिजी करे हिकदमि अशरीरी ठही वञो। पोइ बाबा 5 मिंट ईअं ड्रिल कराई, त जी अभ्यास कजो, सॼो कमु करो फ्री थी करे असांखे, या विच विच में अगरि फ्री आहियो त हिकु सेकेंड, हिकु मिनट सभु कुझु दुनिया में भुलिजी करे परम धाम में बाबा वटि पहुची वञो। पोइ हेठि कमु कर, चारों ओर जी सर्व पवित्रता जे फाउंडेशन खे मजबूत रखण वारा सदा सत्यता जी शक्ति सां विश्व में भी सतयुग अर्थात सत्यता जी शक्ति जी वाइब्रेशन फैलाइण वाला, सदा हर समय मन वाणी कर्म में दिव्यता धारण करण वाला, सदा हर समय मन वाणी कर्म में दिव्यता धारण करण वाली, सदा फॉलो फादर जे नेचुरल अभ्यास वारी आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। हिन ड्रिल खे सॼे ॾींहं में जेतिरी बार ज्यादा करे सघो ओतिरो कजो, चाहे 1 मिंट करो, 3 मिंट करो, 2 मिंट करो, 2 मिंट जो टाइम भी न भी हुजे त 1 मिंट करो, अधु मिंट करो। इहो अभ्यास करण सां लास्ट समय अशरीरी ठहिण में ॾाढो मदद मिलदी आहे। ठही सघंदा आहियो, हाणे सभी अशरीरी थी वञो या युद्ध में समय निकिरी वेंदो, महिनत कंदे कंदे टाइम पूरो थी वेंदो, सेकेंड में ठही सघंदा आहियो। बाबा चवनि था कि महिनत कंदे कंदे टाइम पूरो थी वेंदो, ॾाढो कमु आहे, पोइ बि ठही सघंदा आहियो। इहा अभ्यास करो, घर में या काथे बि ॾाढो कमु आहे, 1 मिंट बस शांत थी वञो। परम धाम निवासी आत्मा आहियां मां बाबा सां गॾु, वरी हेठि अची वञो। इहे जॾहिं ॾाढो कमु हूंदो आहे न, जॾहिं ॾाढी हलचल हूंदी आहे, ॾाढो ई कमु हूंदो आहे, हुन समय अभ्यास कंदा न त ॾाढो मज़ो बि ईंदो ऐं कमु बि जल्दी थी वेंदो। जॾहिं बि तव्हांखे लॻे न अरे ॾाढो कमु आहे, कीअं करां छा करां, बस 1 मिंट अशरीरी थी बाबा खे यादि कजो। अखियूं खोले ई करणो आहे असांखे, त वरी हेठि अची हलो बाबा हाणे छा करूं। पोइ बाबा चवंदा आहिनि पोइ मुश्किल न थींदो, पोइ तव्हांखे सहज थींदो वेंदो। यूएन में ॾाढी भागदौड़, पोइ जेका यूएन फॉरेन मां ॿार ईंदा आहिनि बाबा उन्हनि खां पुछनि था यूएन में त ॾाढी भागदौड़ रहंदी आहे ऐं शरीर ठहिण जी कोशिश करो त थींदो। अगर ये अभ्यास समय प्रति समय कंदा त ये नेचुरल थी वेंदी, जीअं शरीर जे भान में ईंदा आहियूं, नेचुरल मेहनत कंदा आहियूं, शरीर जे भान में ईंदा आहियूं। मां फलानी आहियां, इहो मेहनत करणी पवंदी आहे। अगर हथ सां कोई चीज खणणी हुजे त तुरंत खणंदा आहियूं न,
त उहे बाबा चवनि था कि खुद खे आत्मा समझी बाबा खे याद करण अशरीरी थियण बि असांखे एतिरो सहज हुजणो खपे। हाणे जे पाणी प्यास थी लगे तो फटाफट गिलास खणी पानी खणी माण्हू पिए तो, मेहनत थोड़ी करणी थी पए। आओ कोई कोई खां न पुजदो आहे या शरीर में सूर आहे त थोड़ो लगदो आहे, बाक़ी तो तुरंत साम्हूं गिलास पियो आहे पानी पीअणो खणी करे पींदा। तो उहे असांखे पतो आहे परमधाम में बाबा फटाफट पहुची वञो, नेचुरल हुजणो खपे। त इहे बि नेचुरल थी वञे, जॾहिं चाहे अशरीरी थी वञो, जॾहिं चाहे शरीर में अची वञो। सुठो कम आहे, अचो अच्छा कम आहे, अचो हिन शरीर जो आधार वठी करे कम करूं था। मां आत्मा आहियां इहे न भुलिजो, मुंहिंजे आत्मा खे सॼो ॾींहुं छा करणो आहे उहो असांखे यादि रहे, असां कम कंदा हलूं। त करण त इहे न भुलिजो कि मां आत्मा आहियां, करण वारी न कराइण वारी आहियां। हिन शरीर सां मां करायां थी, जीअं ॿियनि सां कम कराईंदा आहियूं न असां, जीअं मशीन सां कम कराईंदा आहियूं या ॿियनि माण्हुनि सां, उन समय पाण खे अलॻि सम्झंदा आहियूं न, समय पाण खे अलॻि समझदा आहियो। वैसे शरीर सां कम कराईंदे हुए भी कराइण वारी मां अलॻि आहियां। ये प्रैक्टिस करो, कॾहिं भी बॉडी कॉन्शियस की ॻाल्हि में हेठि मथे न थियो। समझो वरदान स्नेह जे सागर में समाए करे मुंहिंजेपन जे महल खे समाप्त करण वारा पवित्र आत्मा। बाप दादा सुनंदा कि सदा स्नेह जे सागर में समायल हुए रहंदे न, उन्हनि जी दुनिया, उन्हनि खे दुनिया जी कहिड़ी भी ॻाल्हि जी सुध बुध न रहंदी आहे। मतलब दुनिया में कर्म कंदा आहिनि, संबंध निभाईंदा आहिनि, लेकिन जो परिस्थिति हूंदी आहे, जो ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उहो उन्हनि जे जीवन में प्रभाव न विझंदियूं आहिनि। जो आत्मा परमात्मा जी स्नेह में समायल हुए रहंदी आहे, उनखे हर ॻाल्हि नंढी लगदी आहे, जीअं कुछ आहे ही न। स्नेह में समाये हुजण जे कारण उहे सभु ॻाल्हियूं सहज, सभिनि ॻाल्हियुनि सां सहज ई परे थी वेंदी। भक्तन जे लाइ चईंदा आहिनि ये त खोयल हुए रहंदा आहिनि, लेकिन सच्चा सदा प्रेम में डूबल हुए रहंदा आहिनि। लेकिन ॿार सदा प्रेम में डूबल हुए रहंदा आहिनि। भई भक्त त भगवान खे कहीं न कहीं ढूंढदा रहंदा आहिनि, त हुते ई उन्हनि जी बुद्धि ढूंढदी ई रहंदी आहे, कॾहिं काथे। लेकिन असां ॿारनि खे त ठिकानो मिली वियो न, त असां ॿार सदा परमात्मा जे प्रेम में डूबल हुए रहंदा आहिनि। उन्हनि खे दुनिया जी स्मृति न, मुंहिंजो सभु खत्म थी वेंदो। मतलब दुनिया में रहंदे हुए भी उन्हनि खे लॻंदो आहे मुंहिंजो त हिकु बाबा आहे, बाक़ी सभु चीजूं ख़राब भी थी वयूं, टुटी भी पयूं, त उन्हनि खे फर्क़ु न पवंदो। अनेक मुंहिंजो मेरो ठाहे छॾंदो आहे। जॾहिं असां अनेक मुंहिंजो कंदा आहियूं न, मुंहिंजा ॿार, मुंहिंजा फलाना, मुंहिंजा संबंधी, मुंहिंजी चीजूं, मुंहिंजो संपत्ति, मुंहिंजो जो कंदा आहियूं न, उहो असांजी आत्मा खे मेरो ठाहे छॾंदो। लेकिन हिकु बाप मुंहिंजो, बाबा त बेरा हीरो आहे, शक्तिशाली आहे, त बाबा खे मुंहिंजो समझदासीं त असांजी आत्मा जो मेरोपन समाप्त थी वेंदो, आत्मा पवित्र थी वेंदी। जॾहिं आत्मा में पवित्रता ईंदी आहे त असांजे हर कर्म में छा हूंदो आहे, दिव्यता अनुभव थींदी आहे। बाबा छा चई, टे शब्द यादि रखो, पवित्रता, सत्यता, दिव्यता। त जॾहिं असां सदा हिन सत्य जी स्मृति में रहंदासीं, मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा आहे, ऐं सृष्टि चक्कर, त असांजे जीवन में पवित्रता ईंदी वेंदी, त असांजे कर्मनि में दिव्यता अनुभव थींदी। मतलब असांजे कर्म ज्ञान युक्त ऐं सही थींदा वेंदा, हुनखे दिव्य कर्म चइबो आहे। स्लोगन आहे, बुद्धि में ज्ञान रत्ननि खे ग्रहण करण ऐं कराइण ही होली हंस ठहिणो। बुद्धि में ज्ञान रत्ननि खे ग्रहण करण ऐं ॿियनि खे कराइण ही होली हंस ठहिणो।
त चेक कजो तव्हांजी असांजी बुद्धि में कोई कंकड़ त न आहे, असां कलयुगी कोई ॻाल्हि त न आहे। त असां होली हंस कीअं ठाहींदासीं? होली हंस थियण लाइ सदा बुद्धि में असां ज्ञान रतन खे धारण कंदा रहूं ऐं ॿियनि खे बि कराईंदा रहूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।